अमेरिका जी फिल्म इंडस्ट्री में एक अफ़सोसनाक ख़बर साम्हूं आई है। अमेरिकी मीडिया दावा कई है तो जुमानजी ऐं टॉप गन म्यूरिक जहिड़ी मशहूर एडवेंचर फैंटेसी ऐं एक्शन फिल्मुनि में अदाकारी जा जोहर ॾेखारींदड़ मशहूर कैरेक्टर एक्टर खे छातीअ में केतिरा ई छुरा हणी क़त्ल कयो वियो आहे। कैलिफोर्निया जे शहर लॉस एंजलिस जे इलाइक़े टारज़ाना में अदाकार जे रिहाइशगाह ॿाहिरां छुरियुनि जा वार करे खेसि क़त्ल कयो वियो, जॾहिं त क़त्ल जे इल्ज़ाम हेठि अदाकार जी गर्लफ्रेंड जे पुट खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अमेरिकी मीडिया मूजिब पुलिस जी दावा आहे त 81 वरियनि जे मशहूर अदाकार जेम्स हैंडी मथां छुरनि ज़रिए हमले जो ही वाक़ियो अलॻि नोयत जो वाक़ियो मालूम थिए थो ऐं अवाम लाइ कंहिं वॾे ख़तरे जूं के बि शाहिदियूं न मिलियूं आहिनि। पुलिस मूजिब हंगामी नंबर 911 ते हिकु कॉल मौसूल थी, जंहिं दौरान कॉल कंदड़ मुबैना तौर ते चयो त मां पुट आहियां, मूं हिकु माण्हूअ खे क़त्ल करे छॾियो आहे। उन खां पोइ पुलिस वाक़े वारे हंधि पहुती जिते जेम्स हैंडी बेहोश हालत में मिलियो। अख़्तियारनि मूजिब संदसि सीने ते छुरे जा केतिरा ई वार थियल हुआ। पुलिस मूजिब इब्तिदाई जांच दौरान अदाकार जेम्स हैंडी जी गर्लफ्रेंड जे पुट जवाबदार माइकल ग्लेडहिल पाण पुलिस अहलकारनि वटि पहुची खेनि ॿुधायो त हू ई उहो शख़्स आहे जंहिंजी ॻोल्हा कई पई वञे, जंहिं बाद क़त्ल जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे खेसि जेल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त संदसि ज़मानत जी रक़म बि मुक़ररु कई वई आहे। जेम्स हैंडी अमेरिकी फिल्म ऐं टेलीविज़न इंडस्ट्री जो अहिड़ो नालो हो जंहिं 6 ॾहाकनि खां वधीक अरसे ताईं मुख़्तलिफ़ किरदारनि ज़रिए पंहिंजी सुञाणप बरक़रार रखी। हू घणो करे मरकज़ी हीरो तौरु न पर मज़बूत मुआविन अदाकार जी सूरत में नज़र ईंदो रहियो। संदसि कैरियर में केतिरियुनि ई मशहूर फिल्मनि ऐं टीवी सीरीज़ में कम शामिल रहियो, जिन ज़रिए हुन नाज़रीन जी दिलनि में जाइ ठाही। हिन मशहूर एडवेंचर फिल्म जुमानजी में भी यादगार किरदार अदा कयो हो, जॾहिं त संदसि ताज़ी मशहूर फिल्मनि में हिकु टॉप गन म्यूरिक हुई, जेका 2022 में रिलीज़ थी। इन फिल्म में हिन हिकु बार टेंडर जो किरदार अदा कयो हो। उन खां अॻु बि हू केतिरियुनि ई मशहूर फिल्मनि ऐं सीरियलनि जो हिसो रहियो, जंहिं सबबि तफ़रीही दुनिया में खेसि हिकु तजुर्बेकार ऐं बासलाहियत किरदार निगार अदाकार तौरु सुञातो वेंदो हो। जेम्स हैंडी जी वफ़ात खां पोइ फिल्मी दुनिया सां लाॻापियल केतिरनि ई शख़्सियतुनि खेसि ख़िराज अक़ीदत पेश कयो आहे। संदसि साथियुनि ऐं प्रोड्यूसरनि जो चवणु आहे त हू न रुॻो हिकु बहितरीन अदाकार हो, पर पंहिंजी पेशावराना रवैयनि ऐं कम सां पिणु सुञातो वेंदो हो। केतिरनि माण्हुनि संदसि कारकर्दगीअ खे यादि कंदे चयो त हू हर किरदार में हिकु मुनफ़रिद रंग भरींदो हो। जेम्स हैंडी जे क़त्ल बाबति जांच जारी आहे। अख़्तियारियूं वधीक तफ़सील गॾु करे रहियूं आहिनि। संदसि वफ़ात सां अमेरिकी फिल्मी दुनिया हिकु अहिड़े अदाकार खां महरूम थी वई आहे जंहिं केतिरनि ई ॾहाकनि ताईं मुख़्तलिफ़ किरदारनि ज़रिए नाज़रीन खे मुतासिर कयो।